आ महबूब मिठे अज अरशन ते कई खास सजण तयारिया कुल हूर मलाइक सारा कठे ऐं नूर बुराक जी स्वारिया कुल हूर मलाइक सारा कठे ऐं नूर बुराक जी स्वारिया ओ अजु अरशन खां आयो जिब्रील हली कई ॻाल्हि सजण खे जंहिं त भली अजु अर्श खां आयो जिब्रील हली कई ॻाल्हि सजण खे जंहिं त भली थियो मालिक जो इसरार आहे ती अरशन ते बि बहारिया थियो मालिक जो इसरार आहे थी अरशन ते बि बहारिया महबूब मिठे अज अरशन ते कई खास सजण तयारिया ओ सारी दुनिया के अजु निंड आहे कंहिंखे बि पतो ही को बि नाहे ओ सारी दुनिया के अजु निंड आहे कंहिंखे बि पतो ही को न आहे मिलियो शरफ़ 27 रात के या हिन सफ़र में राज़दारिया कुल हूर मलाइक सारा कठे ऐं नूर बुराक जी स्वारिया ओ अॻु को बि नबी न वयो वा मथे घुराईंदो मालिक अवां खे जिते अॻु को बि नबी न वयो वा मथे घुराईंदो मालिक अवां खे जिते अहिड़ियूं राज़न याज़ जूं ॻाल्हियूं थींदियूं हीअ रात बि बरकत वारिया अहिड़ियूं राज़न याज़ जूं ॻाल्हियूं थींदियूं हीअ रात बि बरकत वारिया महबूब मिठे अजु अरशन ते कई खास सजण तयारिया ओ फैज़ जूणे जा मुलाक़ात थींदी ऐं डिगन में डिगी रात थींदी फैज़ जूणे जा मुलाक़ात थींदी ऐं डिगन में डिगी रात थींदी थींदा वाइदा वफ़ा वारा सभई हीअ रात बि सभ खन यारिया कुल हूर मलाइक सारा कठे ऐं नूर बुराक जी स्वारिया महबूब मिठे अजु अरशन ते कई खास सजण तयारिया